इरफान शेख, बेहतरीन आर्टिस्ट, तानिया खान, खूबसूरत गर्ल, ब्यूटीफुल गर्ल, मुमताज कंवल, लेजेंड आर्टिस्ट, नसरीन दास, तमामु प्यारी ऐं मुंहिंजी ख़ाला नुमा, यानी ख़ाला जो हिकिड़ो रिश्तो आहे हुननि सां सम्झो। नूर अयाज़, सुठी आर्टिस्ट, जादम खोखर, मां न सुञाणा। जादम खोखर, मां काफ़ी आर्टिस्टनि खे सॉरी खादिम खोखर, खूनी माण्हू। हा ख़ादिम तमामु बहितरीन सुहिणो कॉमेडियन ओके। यादव खोखर, महमूदा लाखो, प्यारी प्रिंसेस, फारूक भुट्टो, बहितरीन आर्टिस्ट, बहितरीन अली गुलमला, लेजेंड कॉमेडी जो उस्ताद, सुराब सुमरो, अली गुलमला, सोराब सुमरो ॼण हो चइजे अलिफ ऐं नून जी जोड़ी, अली रज़ा कटपुर। तमामु प्यारो इंसान, नाइस। ओके, असांजो ही जेको ए सेक्शन हुयो लेजेंडरी आर्टिस्टनि जो उहो पूरो थियो। हाणे असांजो जेको ॿियो बी सेक्शन आहे रैपिड फायर में, उन में तव्हांखे असां हिकिड़ो वर्ड ॿुधाईंदासीं, उन जी जेका बि फीलिंग्स तव्हांजे ज़हन में पैदा अचे उहो असांखे ॿुधाइजो। सदमो, सदमो, सदमो कंहिंजी जुदाई जो तव्हांखे थियो? हा, खूनी रिश्तनि खां अलावा उन रिश्तनि में ई थियो आहे सदमो, बाक़ी इन खां अलावा ॿियनि तव्हां फील ॿिया रिश्ता ई न आहिनि त उन सां कहिड़ो सदमो फील। कीअं सदमा मिलंदा? हा हक़ीक़त आहे, फील न फील कयो त सदमा मिलनि न। सदमो खूनी रिश्तनि Okay. में मिलियो आहे। ओके, इश्क, इश्क अल्लाह सां, औलाद, औलाद जान खां मिठी, विछोड़ो, विछोड़ ॾाढो ॾुखियो आहे। अकेलाई, अकेला ई हाणे थींदी आहे अम्मा खां पोइ। आसमान, आसमान ते अलाह तो रहे ॿुधे नथो। तूफ़ान, ज़िंदगी हींअर तूफ़ान वांगी आहे। मुस्कुराहट, हाणे ॿोलणी पवंदी आहे। जुदाई, अम्मा जी प्यार, प्यार करिणो त पवे ज़िंदगी सां, हाणे आहे कोन। मासूमियत, बचन में आहे, मासूम आहिनि। ओके। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।